जैकबाबाद लॻ ॻोठ वली मोहम्मद बहण में कार इल्ज़ाम हेठि चाचे हथां भाइटे क़त्ल थी वई आहे। वाक़िअ ॿुधाईंदासीं। जवाबदार सद्दाम बहण भाइटी रेहाना खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जैकबाबाद लॻ ॻोठ वली मोहम्मद बहण में कार इल्ज़ाम हेठि चाचे हथां भाइटी क़त्ल थी वई आहे। जवाबदार सद्दाम बहण भाइटी रेहाना के गोलियों हणी क़त्ल करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नाज़रीन, इन अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। जैकबाबाद लॻ ॻोठ वली मोहम्मद बहण में कार इल्ज़ाम हेठि चाचे हथां भाइटी क़त्ल थी वई आहे। नाज़रीन, जवाबदार सद्दाम बहण भाइटी रेहाना के गोलियों हणी क़त्ल करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जैकबाबाद लॻ ॻोठ वली मोहम्मद बहण में कार इल्ज़ाम हेठि चाचे हथां भाइटी क़त्ल थी वई आहे। जवाबदार सद्दाम बहण भाइटी रेहाना के गोलियों हणी क़त्ल करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जैकबाबाद लॻ ॻोठ वली मोहम्मद बहण में कार इल्ज़ाम हेठि चाचे हथां भाइटी क़त्ल थी वई आहे। जवाबदार सद्दाम बहण भाइटी रेहाना के गोलियों हणी क़त्ल करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं पिया त जैकबाबाद लॻ ॻोठ वली मोहम्मद बहण में कार इल्ज़ाम हेठि चाचे हथां भाइटी क़त्ल थी वई आहे। जवाबदार सद्दाम बहण भाइटी रेहाना के गोलियों हणी क़त्ल करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़ैन सरकी। जी ज़ैन सरकी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ज़ैन सरकी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जैकबाबाद जे लॻ जेका कार इल्ज़ाम हेठि चाचे पारां पंहिंजी भाइटी खे क़त्ल करे छॾिया। आबाद थाणे जी हद ॻोठ वली मोहम्मद बहण में जवाबदार सद्दाम बहण पंहिंजी नौजवान भाइटी जेको गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। इतला मिलण ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची करे लाश पंहिंजी तहवील में वठी सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जे तरफ़ां जवाबदार करे जो तोहमत हणी करे पंहिंजी गैर शादीशुदा भाइटी रेहाना की गोली हणी क़त्ल करे छॾियो आहे। जेका लाश पोस्टमार्टम करण बाद वारसनि जे हवाले कयो आहे ऐं जेका लाश कोर्ट पहुचंदे मुस्कुराम अची वियो आहे। ॿिए पासे जेको जवाबदार आहे उहो जेका वाक़िए वारे हंधि खां फ़रार थियो आहे। पुलिस पारां जेको केस अञा बि दाख़िल न कयो आहे। पुलिस चवण ते जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो, पर जॾहिं केस वारस नाले जा केस दाख़िल कराईंदा, केस दाख़िल करण खां पोइ जवाबदार गिरफ़्तार कयो वेंदो। हिन टाइम अञा ताईं कोई बि केस दाख़िल करणु न आयो। जी महिरबानी ज़ैन सरकी तफ़सील ॾियण लाइ।